नंढी चूंड में कामयाबी ते बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वॾे वज़ीर तरफ़ां आगा शहबाज़ दुरानी खे वाधायूं ॾिनियूं वियूं आहिनि। आगा शहबाज़ जी कामयाबी शिकारपुर ऐं गढ़ी यासीन जे अवाम जी सोभ आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी पारां इहो चयो वियो आहे। नंढी चूंड में कामयाबी जमहूरियत जी फतह आहे। आगा शहबाज़ की कामयाबी वालिद आगा सिराज दुरानी के तक में कयल ख़िदमतुनि जो नतीजो आहे। वॾे वज़ीर पारां इहो चयो वियो आहे। उम्मीद आगा शहबाज़ भी अवाम की उम्मीदुनि ते पूरो लहंदो। ख़बर हिकु ॿियो शेयर कंदा हलूं। नंढी चूंड में कामयाबी ते बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वॾे वज़ीर तरफ़ां आगा शहबाज़ दुरानी खे वाधायूं ॾिनियूं वियूं आहिनि। आगा शहबाज़ की कामयाबी शिकारपुर ऐं गढ़ी यासीन जे अवाम जी सोभ आहे। नंढी चूंड में कामयाबी जमहूरियत की फतह आहे। आगा शहबाज़ की कामयाबी वालिद आगा सिराज दुरानी के तक में कयल ख़िदमतुनि जो नतीजो आहे। उम्मीद आगा शहबाज़ ऐं अवाम जी उम्मीदुनि ते पूरो लहंदो। उम्मीद आगा शहबाज़ उम्मीदुनि ते पूरो लहंदो। नंढी चूंड में कामयाबी ते बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वॾे वज़ीर तरफ़ां आगा शहबाज़ दुरानी खे वाधायूं ॾिनियूं वियूं आहिनि।